हिकु शख़्स पंहिंजे ॿचिड़े जे बुख़ार जे करे ॾाढो परेशान हुयो। बुख़ार लहण जो नालो ई न पियो वठे। ॾाढी कोशिशि कई। ॾींहों ॾींहुं ॿार जी जेका सिहत हुई उहा बिगड़ंदी पई वञे। डॉक्टर बि पंहिंजी बेबसी जो इज़हार करे रहिया हुआ। हिकु ॾींहुं राति देर उनखे हदीस यादि आई, जंहिंमें कुझु हीअं बयानु कयो वियो आहे त सदक़े जे ज़रिए पंहिंजे मरीज़ या पंहिंजे मर्ज़ जो इलाज कयो। उहो उतां उथियो, ॿाहिरि निकितो त बिल्कुलु सुलसान। राति जो केरु ॿाहिरि निकिरंदो? हाणे ही ॻोल्हे रहियो हुयो त को ग़रीब, मिसकीन, ज़रूरतमंद, हाजतमंद मिले त खे सदक़ो ॾियां, त मुंहिंजे ॿचिड़े जी बीमारी दूरि थिए। ओचितो उन जी नज़र हिकु ॿिली ते पई। बंदो त को नज़र न आयो इंसान, त जंहिंखे उहो कुझु उन जी मदद करे हा। ॿिली ते नज़र पई। हिन ग़ौर कयो त ॿिली ॼण बुख जे करे बेचैन हुई। हिन खे बुख लॻी आहे ॿिलीअ खे। हिन सोचियो त हिन सां ई का भलाई कई वञे। ही घर वियो ऐं ॿिली जेको खाईंदी पीअंदी आहे उन जो इंतज़ाम कयो। वापसि आयो त ॿिली उते ई हुई। उन ॿिली खे खारायो पीआरियो, उन सां गॾु भलाई कई। हर तर जिगर में अजर आहे। ख़ैर राति देर थी हू वापसि आयो, सुम्ही पियो। जॾहिं सुतो त ख़्वाब में उहो ॾिसी रहियो आहे त हिकु कारो कांव हिन जे पुट ते हमिलो करे रहियो आहे। जीअं ई कारो कांव उन जे पुट ते हमिलो करण जे लाइ अचे थो, उहा ई ॿिली जंहिंखे हिन खारायो पीआरियो हुयो, उहा ॿिली अचे थी ऐं हिन कांव खे मारे छॾे थी, एसि ताईं जो उहो कांव मरी वञे थो। हिन ख़्वाब त ॾिठो, उथी पियो, वेही रहियो। माजरो छा आहे? वञी ॾिसां पंहिंजे पुट खे, कहिड़ी पोज़ीशन आहे। वियो त छा ॾिसे थो त पुट जो जेको चहिरो हुयो ताज़ो तर हुयो, जीअं ख़ुशि ऐं ख़ुशीअ वारो हुयो। ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे पुट जो बुख़ार लही वियो, उहो सिहतमंद थी वियो। यानी सदक़ो अहिड़ी अज़ीम नेमत आहे त भला सदक़े खां नाहे टपंदी। असांखे इन जी अहमियत खे सम्झणो आहे। सदक़ो अल्लाह ताला खे पसंदि आहे, रसूल पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे पसंदि आहे। यानी तरग़ीब मौजूदु आहे हिन जी। का बि पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ नंढी वॾी घटि वधि हर हिक खे खपे त अल्लाह पाक जी रहमत ते नज़र कंदे इख़लास सां गॾु सदक़ो ऐं ख़ैरात करे अल्लाह पाक मदद फ़रमाईंदो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।